ये कौन गिरा, ये कौन गिरा। अबू जहल जे दरवाजे ते हिकिड़ो शख्स आयो, दर खड़कायईंसि। अबू जहल साईं पाण सम्झो त वॾो सखी हूंदो। दर जो खड़कियो त हमरा जे साम्हूं आयो। कीअं आयो आहे? ही बच्चा बुख ते आहिनि, तोॾे आयो आहे, को मदद कर। मामे बि मदद जी उमेद रखंदो आहियां। ॻाल्हायो त सही। चई हा सरदार कबीला तो सॾाई। चई मूंखे जेके पैसा हा उठ वठी छॾियमि। जे पोइ कंहिंजे दरवाज़े ते वञा। चई ॻाल्हि ॿुध, मुखालिफ़त पंहिंजी जॻह। मदीने में हिकु अहिड़ो सखी थी जो उन जे दरवाज़े तां फ़रिश्ता ई ख़ाली न मोटिया आहिनि। मां ईअं नथो पढ़ां जीअं तूं ॿुधे थो पियो। चई उनजो नाम छा आहे? नाम छा अथसि? चई हुसैन जो बाबू आहे, नाम अली अथसि। दरवाज़े ते आयो, कड़ो खड़काई। बादशाह जो ॿाहिरि निकितो त हिन मजमे वारो, बादशाह त बादशाह आहे न। जीअं जो मौला निकितो त सॼे पासे खां जन्नत जे जवाननि में वॾनि जो सरदार, नंढे पासे खां जवाननि में वरी उन्हे खां नंढनि जो सरदार। विच ते अली मौला फरमाइनि था सवालिया। मौला हा मां ॿुधायांव। मौला फरमाइनि त तुंहिंजे ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे, मां इमाम आहियां। चवें त उमिरि बि ॿुधायां, हितां वठी वञ त बाक़ी उमिरि केतिरी रहंदे। ॿी ॻाल्हि ॿुध, वठी तूं वञ कंहिं दरवाज़े ते जे वञे त अली जी अता आहे ई कान का। मौला जन झुकिया, मिट्टी खयनि। मिट्टी खणी ईअं बंदि करे सवाली जे हथ में ॾिननि। मां तोखां थो पुछां, अली जो दर रुगो उन्हे जे लाइ सखा जो दर कोन्हे। हे बि हिते उहो अली जो दर आहे। 14 वेठा आहिनि, कोई घुरण वारो हुजे। मौला जन फरमाए था ही वठ। चए मौला छा आहे? फरमाइनि था सभु कुझु अथई। मुठ बंदि करे अली फरमाए हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, मदीने में न खोलजां, शहर खां ॿाहिरि वञी खोलजां। मां इमाम थो चवां, 30 साल तुंहिंजी बक़ाया ज़िंदगी आहे। दुनिया तोखां वठण ईंदी, तूं कंहिंजे दरवाज़े ते न वेंदे। जीअं जो सवाली पोइ ते मोटियो, अबू जहल पिटो ताड़ में। ॾिसूं अली छा ॾिनो अथसि। चई छा मिलियई? ॿी ख़बर काई कान्हे। मुठी हिकिड़ी मिटीअ जी ॾिनी अथई। चई तई हिते न खोलजां। हाणे पियो थो तय कयां त मदीनो गुज़रे त वञी खोलियां। चए थो वाक़ई सच चयो अथई, ही जाकू आयो आहे न, अॼु ताईं हिन जो कूड़ ज़ाहिर थियो कोन्हे। न खोलींदे फ़ाइदो पवंदई। कढा अबू जहल ॿाहिरि निकिता। चई हाणे त खोल भला। खोलियईं। जेके रिवायत जा लफ़्ज़ आहिनि चओ उहे पढ़ां, जे चओ त मां ज़ाकिरी कयां। रिवायत जा लफ़्ज़ आहिनि 3 लाल। इन जे हथेलीअ ते हुया जिन जी क़ीमत 7 बादशाहियूं हिक हिक जी लहंदी। या अली मौला। पाक मुर्शिद मोटियो। ॻाल्हि करिणे जेको तव्हां मुंझी नारो पियाणो न इन जे लाइ। अमीर जीअं जो
मस्जिद में आयो त रहमतुल लिल आलमीन जन वेठा आहिनि। अली जे अंदाज़े रफ्तार के ॾिसी मुस्किराए रसूल फरमाए, या अली ये जो सवाली आई मिट्टी ॾिनईसि। हाँ मौला, या अली पढ़ियईसि छा जो ये लाल बणजी पई। अली मुस्किराए फरमाए तो आका कायनात में दीद कयम या उन्हें जो नाव इहे जवाहिरात पैदा कंदो आ या तो मुस्तफ़ा जो नाव जवाहिरात के बनाईंदो आ। पर मौला कल जो तहां वटि बि हिकिड़ो सवाली आयो ऐं तव्हां बि मस्जिद खां निकिरंदे उन खे मिट्टीअ जी मुठ भरे ॾिनी। या रसूल अल्लाह, तहां बि त कोई विर्द कयो हो? रसूल मुस्किराए फरमाए तो हा या अली, मां भी ईअं ई कयो हो। चई मौला छा? फरमाइनि त पूरी कायनात ते दीद कयम त या अल्लाह खां बाद तुंहिंजो नालो भलो लॻो या मुंहिंजो नालो भलो लॻो, तूं मुंहिंजे नाव ते जवाहिरात बणाए छॾिया। मां अल्लाह जे दरबार में जेॾी महिल सखावत पे ॾिनी त नाव खयम अलीअ जो, लाल पाण ई ठहंदा पिया वञनि। या अली मौला। अच्छा हिकिड़ी ॿी शइ त ॿुधो, ही जेका असां मजलिस था कयूं ही जीअं आहे, या असां मां कंहिं मौलवीअ ठाही आहे? न जेसिताईं न ॻाल्हाईंदा वक़्तु न हलंदो। आया असां इहो पाण ही तरीक़ो रखियो आहे? न, कंहिं कयो आहे मजलिस जी ईजाद। शाम को मोटंदे उन बीमार हे कम करायो आहे जंहिंजो नालो ज़ैनुल आबिदीन। ये जेके बि सभई वेठा आहियो, अञा हिकिड़ी शइ, हुसैन अमीर केतिरो आहे? साहिब मफ़ातिहुल जनान लिखे थो, एॾो वॾो अमीर आहे करबला जो नवाब, जो ॾहीं जी राति थींदी आहे अल्लाह जो आवाज़ ईंदो आहे, मुंहिंजा महबूब मदीनो छॾे करबला वञी हुसैन जी ज़ियारत करे। मूंखां बाद हिकु ज़िम्मेदार शख़्सियत आहे। हाणे मां इनखे पंहिंजे रंग में पढ़ां, पंहिंजे रंग में। मफ़हूम त साॻियो ई आहे। मुंहिंजा महबूब मुंहिंजे आशिक़ हुसैन जी ज़ियारत करे आख़िर ताईं जेकी वेठा आहे, आवाज़ तो जे मुंहिंजे कनीज़ ख़ासि फातिमा पासीरियूं भगला अथई। पर छॾ बक़ी के तूं बि वञ करबला हुसैन जी ज़ियारत करे। हसन मसमूम तूं बि वञ, सामिरे वारो तव्हां बि अचो, काज़मैन वारो तव्हां मूंसां ॻाल्हाईंदा अचो, नजफ़ जा वाली तव्हां बि अचो। अल्लाह करवट करवट जन्नत बख़्शे मौलाना शबीर हुसैन हिंदी खे। मूंखे हुनजो जुमिलो अञा ताईं यादि आहे, हुनजी मजलिस नसीब थी हुर्रे आमिली में। उन पे पढ़ियो त नानू अथसि मुस्तफ़ा, फातिमा अथसि मां, जे चाहिनि त करबला को घुराए सघनिसि था, पर कोन घुराईंदा अथसि। अगलो जुमिलो साईं जो आहे, छो कोन घुराईंदा अथसि? चई इन करे न घुराईंदासीं जो 10 तारीख़ सॼो ॾींहुं लाशूं खणी खणी थकिजी पियो। उन थकल खे कहिड़ी पंध जी तकलीफ़ ॾियनि। मां लख दफ़ा पढ़ साईं, मां लख दफ़ा पढ़, जंहिं सॼो ॾींहुं लाशा ढोया
उनखे पंध जी तकलीफ़ न ॾींदा आहिनि। हर मासूम वञे हुसैन ॾे। पूरी सिंध जो मजमू आहे, मूंखे ॿुधायो हुसैन बि कंहिं ॾे वेंदो? हा, नबी जॾहिं महिल मोटी वेंदा आहिनि न, तव्हां विया आहियो जेके करबला, मथनि खां अली अकबर सुतो पियो अथसि, पेरनि खां हज़रत क़ासिम सुतो पियो अथसि, ॿिन्ही खे उथारे चवंदो आहे अचो त असां शाम हलूं। कंदो छा आहे, मथनि खां अची वेहंदो आहे। ओ करबला खां वठी शाम ताईं जेका मिटी उॾी उॾी वारनि में पई हुई, नेज़ा झलींदे झलींदे जंहिं सिर जो रत बीठो कोन हो उते चुमी ॾेई चवंदो आहे ज़ैनब ॿिया आया हा मूं ॾे, मां तुंहिंजो शुक्रियो अदा करणु आहे। तव्हां असां सदाईं गॾु आहियूं। मुंहिंजे नीयत खे मुंहिंजी मुर्शिदादी ॼाणे थी पई। सिर्फ़ु एतिरा ॿ चारि जुमिला ॿुधो, हुसैन ऐं ज़ैनब जो प्यार केतिरो आहे। हिकु ॾींहुं हुसैन नबीअ जे झोली में वेठो, हुसैन जा ॿई हथ नबीअ जे हिन चेहरे ते रीशे अक़दस के बार बार हुसैन पियो ॾे चुमियूं। सवाल तो करे नाना पूरे क़ुरान पूरी कायनात जी दिल छाहे? नबी पेशानी चुमी फरमाइनि था हुसैन हे क़ुरान। नाना क़ुरान जी दिल बचड़ा यासीन मूडे ॾिसो हुसैन रोई चे तो नाना यासीन खां मुराद केरा? नबी चुमी ॾेई फरमाइनि था हुसैन तुंहिंजो नानो मुहम्मद। हुसैन मथे मुंहुं कयो, अखियुनि मां लुड़क जारी। सवाल तो करे नाना जे यासीन को मुराद मुहम्मद। बीर हुसैन हिंदी खे मूंखे हुनजो जुमिलो अञा ताईं यादि आहे, हुनजी मजलिस नसीब थी हुर्रे आमिले में। उन पे पढ़ियो त नानू अथसि मुस्तफ़ा, फातिमा अथसि मां। जे चाहिनि त करबला को घुराए सघनि था, पर कोन घुराईंदा अथसि। अगलो जुमिलो साईं जो आहे, छो कोन घुराईंदा अथसि? चई इन करे न घुराईंदासीं जो 10 तारीख़ सॼो ॾींहुं लाशूं खणी खणी थकिजी पियो। उन थकल खे कहिड़ी पंध जी तकलीफ़ ॾियनि। मां लख दफ़ा पढ़ साईं, मां लख दफ़ा पढ़। जंहिं सॼो ॾींहुं लाशा ढोया उनखे पंध जी तकलीफ़ न ॾींदा आहिनि। हर मासूम वञे हुसैन ॾे। पूरी सिंध जो मजमू आहे, मूंखे ॿुधायो हुसैन बि कंहिं ॾे वेंदो? हा, नबी जॾहिं महिल मोटी वेंदा आहिनि न, तव्हां विया आहियो जेके करबला, मथनि खां अली अकबर सुतो पियो अथसि, पेरनि खां हज़रत क़ासिम सुतो पियो अथसि, ॿिन्ही खे उथारे चवंदो आहे अचो त असां शाम हलूं। कंदो छा आहे, मथनि खां अची वेहंदो आहे। ओ करबला खां वठी शाम ताईं जेका मिटी उॾी उॾी वारनि में पई हुई, नेज़ा झलींदे झलींदे जंहिं सिर जो रत बीठो कोन हो उते चुमी ॾेई चवंदो आहे ज़ैनब ॿिया आया हा मूं ॾे, मां तुंहिंजो शुक्रियो अदा करणु आहे।
तव्हां असां सदाई गॾु आहियूं। मुझे नीयत के मुझे मुर्शिदादी जाने थी पई। सिर्फ़ एतिरा ॿ चार जुमला ॿुधो, हुसैन ऐं ज़ैनब जो प्यार केतिरो आहे। हिकु ॾींहुं हुसैन नबीअ जे झोली में वेठो, हुसैन जा ॿई हथ नबीअ जे हिन चेहरे ते रीशे अक़दस के बार बार हुसैन पियो ॾे चुमियूं। सवाल तो करे नाना, पूरे क़ुरान पूरी कायनात जी दिल चाहे। नबी पेशानी चुमी फरमाइन ता हुसैन हे क़ुरान